भिटशा असां सिंध जा रहवासी ॾाढे नाज़ुक दौर मां गुज़री रहिया आहियूं। हीउ जेको असां ते ज़ुल्म 14 सालनि खां जेको पीपुल्स पार्टी जे सूरत में असांखे टोक उन जा असरात हाणे मज़बूत थींदा वञनि। जंहिं इलाइक़े में चोर धाड़ेल लोफर थाणा हलाईंदा, जंहिं इलाइक़े जा अणपढ़ियल जाहिल जेके पंहिंजी पॉलिसियूं ठाहींदा, तालीम जी पॉलिसियूं ठाहींदा, जंहिं इलाइक़े जा रत फरोश माण्हू जेके अस्पतालूं हलाईंदा, उहे उन्हनि मां तव्हां उमेद रखो त असां चङाई जी उमेद, इहो मुंहिंजे ख़्याल में चङी ॻाल्हि कोन थींदी। काल्ह जेको हिकिड़ो वाक़ियो पहिरीं हिकिड़ा वापारी हुआ जिन खां फुरत थी, उन्हनि वीचारनि खे तकलीफ़ ॾिनी, वरी उनखे फिटो करे विया, वरी ॿियो मसइलो वरी यकदमि माना आया उते पुलिस जो चौकसी हली पई, उन ते हिकिड़े ग़रीब माण्हूअ खे वीचारे मिसकीन खे शहीद कयो वियो। ऐं न सिर्फ़ु शहीद कयो वियो पर बल्कि हिकिड़ो चिताव ॾिनो वियो त वाह पुलिस जी हेॾी सारी नफ़री मौजूदगी आहे, पर हुननि लोफरनि खे, चोरनि खे, धाड़ेलनि खे या परवाही कोन हुई त को हुनखे केरु पुछंदो। इहो असां पूरे मटियारी ज़िले जे आवाम खे ऐं हॾॾोखी जेके असांजा लीडर आहिनि, जेके असांजा दोस्त आहिनि, सियासी समाज जी जेके आहिनि माण्हू, उन्हनि खे आउं दावत थो ॾियां त अचनि, असां पाण में सलाह करे ऐं इनशाला सुपर हाईवे नेशनल हाईवे ब्लॉक कंदासीं ऐं इंतिज़ामिया खे ॿुधाईंदासीं त पैसा वठी ही जेके पंहिंजो थाणा था हलाराइनि जा पोस्टिंगूं था वठी अचनि, उन्हनि खे चिताव था ॾियूं त इहे करप्शन जो दौरु हाणे ख़तमु थी वियो ऐं इनशाला तव्हांखे हक़ीक़ी इंसाफ़ जे लाइ करिणो पवंदो, न त असीं रोडनि ते ईंदासीं। महिरबानी।